नाज़िन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस जी टी लहर में वधीक शिदत अचण लगी आहे। इस्लामाबाद में तालीमी सरगर्मियूं 11 अप्रैल ताईं बंद रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इस्लामाबाद में ख़ानगी तालीमी इदारनि जा इम्तिहान बि मुल्तवी कया विया आहिनि, जॾहिं त मुल्क जे राजधानी जे वधीक कुझु इलाइक़नि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। मुल्क में वायरस केसनि जी शरह 11 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। वधीक 41 वायरस जा मरीज़ फ़ौत थी विया, जॾहिं त 4525 नवां केस बि ज़ाहिर थिया आहिनि। लाहौर में वायरस केसनि जी शरह 23 सैकड़ो, इस्लामाबाद में 16, फैसलाबाद ऐं गुजरांवाला में 18 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस जी टी लहर में वधीक शिदत अचण लगी आहे। इस्लामाबाद में तालीमी सरगर्मियूं 11 अप्रैल ताईं बंद रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इस्लामाबाद में ख़ानगी तालीमी इदारनि जा इम्तिहान बि मुल्तवी कया विया आहिनि, जॾहिं त मुल्क जी राजधानी जे वधीक कुझु इलाइक़नि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। मुल्क में वायरस केसनि जी शरह 11 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। वधीक 41 वायरस जा मरीज़ फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त 4525 नवां केस बि ज़ाहिर थिया आहिनि। लाहौर में वायरस केसनि जी शरह 23 सैकड़ो, इस्लामाबाद में 16, फैसलाबाद ऐं गुजरांवाला में 18 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे।